रजब, शाबान ऐं रमज़ान। रजब जो महीनो भलाइन जी खान आहे, बरकतन जी कुंजी आहे। हज़रत अबू बकर वराक फरमायो त रजब पोख पोखण जो महीनो आहे, शाबान पोख के पानी ॾियण जो महीनो आहे ऐं रमज़ान पोख लुड़ण जो वक़्तु आहे। रजब हवा मिसल आहे, शाबान ककरन वांगुरु आहे ऐं रमज़ान वसकारे वांगुरु आहे। मेराज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरजमीन मक्का मुकरमा ते ऐलान नबुवत खां बाद ऐं हिजरत खां अॻु में हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुजागी में मेराज करायो। अक्सर सीरत निगार चवनि था त हिजरत खां हिकु साल अॻु मेराज थे। इमाम नववी ऐं इब्न हज़मीअ फरमायो, काज़ी फरमायो त हिजरत खां 5 साल अॻु मेराज थे। मेराज रजब शरीफ में थियो। इब्न अबी शैबा, जाबिर ऐं इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, रिवायत आंदी आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सूमर ते थी, नबुवत जो ज़हूर सूमर ते थियो, पाण आसमान ॾांहुं मेराज सूमर ते कयूं ऐं विसाल बि सूमर ते फरमायूं। सीरत हलबी में मेराज जी तारीख़ ऐं महीने बाबति हिन तरह अचे थो। शेख अब्दुल वहाब शहरानी जे कलाम में आयो आहे, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 43 भेरा मेराज कया। जन्मा हिकु जिस्मानी हुयो, बाक़ी मेराज रूहानी हुया। उन राति जंहिं राति पाण जिस्मानी मेराज कयूं उहा 17 ऐं चयो वियो त 27 रबीउल अव्वल हुई, किन चयो त 29 रमज़ान हुई, किन चयो त 27 रबी सानी हुई ऐं चयो वियो त इहा 27 रजब हुई। हाफ़िज़ अब्दुल गनी इन पोई ॻाल्हि खे क़बूल कयो आहे ऐं माण्हुनि जो अमल बि इन राति ते ई आहे। इमाम नववी बि इन ॻाल्हि खे तरजीह ॾिनी आहे त मेराज वारी राति इन्नहल लैलतु साबिअतु वल इशरून मिन रजब, मेराज वारी राति 27 रजब आहे। सुभान अल्लाह।